एक शख्स प्राइवेट जॉब कंदो हो। वो शख्स पंहिंजी प्राइवेट जॉब मां मुतमइन न हो। संदसि घर जा हालात, संदसि पोड़े माउ पीउ जी बीमारी ऐं उन शख्स जे पितकड़नि ॿारनि जूं ज़रूरतूं ऐं फैमिली मसइला उन शख्स जी ज़िंदगी खे ॾाढो ॾुखियो बणाए रखियो हो। उन जे करे उहो शख्स तमामु घणो परेशान रहंदो हो। संदसि हिकु दोस्त पंहिंजे इन दोस्त जी परेशानी खे ज़हन में रखी करे उन दोस्त खे सलाह ॾिनी त प्यारा साथी भर वारे ॻोठ में हिकु इंतिहाई दाना ऐं पोड़ो बुज़ुर्ग रहे थो। उन पोड़े बुज़ुर्ग जी सलाहनि मशवरनि खां पोइ केतिरनि ई माण्हुनि जा मसइला हल थी विया आहिनि। सो तूं बि पंहिंजे इन्हनि मसइलनि खे खणी उन बुज़ुर्ग वटि वञ ऐं उन खां को सलाह मशवरो वठ। दोस्त जी इन ॻाल्हि खां पोइ उन शख़्स सोचियो त मां बि इन पोड़े बुज़ुर्ग वटि वेंदसि। प्यारा साथियो, ॿिए ॾींहुं उहो नौजवान पंहिंजी प्राइवेट जॉब खां फ़ारिग थी शाम जे वक़्तु उन बुज़ुर्ग तरफ़ रवानो थी वियो। साथियो, उन पोड़े बुज़ुर्ग वटि पहुची करे उन शख़्स पंहिंजी समूरी कहाणी, समूरो किस्सो ऐं समूरियूं तकलीफ़ूं उन दाना पोड़े बुज़ुर्ग खे बयानु कयूं। पोड़े बुज़ुर्ग संदसि समूरी ॻाल्हि ॿुधण खां पोइ खेसि चयो त बच्चा, अॼु तमामु घणी देरि थी वई आहे। तूं अॼु राति मूं वटि तरस, पर हिकु शर्त ते। तूं मूं वटि आरामी थी जां ऐं अॼोकी राति मूं वटि रहिजां, छो त तुंहिंजे मसइले खे हल करण जे लाइ मूंखे थोरो टाइम घुर्बल आहे। उन नौजवान राज़पो ॾेखारियो। पोड़े शख़्स उन सां हिकु शर्त रखियो त मूं वटि 100 ऊठ आहिनि। इहे 100 ऊठ राति जो तुंहिंजी खट बि इन्हनि जे भर में रखंदसि, पर तोखे सुम्हणो तॾहिं आहे जॾहिं उहे 100 ऊठ वेही रहनि। नौजवान इन ॻाल्हि ते मुतमइन थियो ऐं पोड़े जी इन ॻाल्हि ते राज़ी थियो त जॾहिं 100 ऊठ वेही रहंदा त पोइ मां बि सुम्ही निंड कंदसि। साथियो, किसो कोता जॾहिं सुबुह थियो त पोड़े शख़्स उन शख़्स खां पुछियो त अबा, तुंहिंजी राति कीअं गुज़री? उन परेशान शख़्स उन नौजवान झूने खे वराणियो त चाचा, ओ मुंहिंजा बाबा, मां सॼी राति निंड नाहे कई, छो त जॾहिं बि 1 ऊठ, 2 ऊठ, 5 ऊठ, 10 ऊठ वेंदा हुआ त इन दौरान वेठल ऊठनि मां वरी बि को ऊठ उथी पवंदो हो ऐं ईअं ई समूरा 100 जा 100 ऊठ न ई वेठा ऐं न ई मां वरी सुम्ही का निंड कई ऐं असुर ताईं मां जाॻंदो रहियो आहियां। इहो किसो ॿुधी झूने जे चहिरे ते मुस्कुराहट अची वई। उन झूने शख़्स उन नौजवान जे दिलि ते प्यार मञा, शफ़क़त मञा हथड़ो फेरे मिठी ॾेई चयो त बच्चा, इहा ई त ज़िंदगी आहे। ईअं ई जेके तकलीफ़ूं तूं खणी मूं वटि पहुतो आहीं, इहे ई मसइला ज़िंदगी जो हिसो आहिनि ऐं हर शख़्स जी ज़िंदगी में मसइला हूंदा आहिनि ऐं अहिड़ो को बि दुनिया जो शख़्स न आहे जंहिंजे ज़हन में, जंहिंजी ज़िंदगी में को मसइलो न हुजे। सो बच्चा, इन्हनि मसइलनि खे मुंहुं ॾेई ज़िंदगी जियो, उहा ई असुल ज़िंदगी आहे। जेकॾहिं तव्हां इन्हनि मसइलनि जे करे सोचींदा रहंदा, परेशान रहंदा त जीअं तुंहिंजी राति गुज़री वई आहे, उठ 100 जा 100 ऊठ न वेही सघिया ऐं न ई तो निंड कई, त तुंहिंजी समूरी ज़िंदगी इन ई परेशानी में गुज़री वेंदी त हीउ मसइलो मां कीअं हल करियां, फलाणो मसइलो कीअं हल करियां, छो त कंहिं ॾाए जो कौल आहे, मसइला ऐं मुश्किलातूं माण्हू जे ख़्यालात सबबु ई पैदा थींदियूं आहिनि। तव्हां पंहिंजे ज़हन में पॉज़िटिव सोच रखो ऐं पंहिंजे ज़हन में सुठा ख़्याल आणियो। जेके बि मसइला अचनि त मुड़ुस थी मुंहुं ॾियो ऐं उन्हनि मसइलनि ते सोच वीचार करे पंहिंजे ज़हन खे परेशान न करियो ऐं मुड़ुस थी मुक़ाबिलो करियो। साथियो, इन वीडियो मां, हिन मालूमात मां, हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ु मिले थो
त कंहिं बि परेशानी जे करे असां घबराहट जो शिकार न थियूं ऐं मायूस थी वेही न रहूं, बल्कि रोशन मुस्तक़बिल लाइ असां पंहिंजूं कोशिशूं, असां पंहिंजी जदोजहद वधि खां वधि तेज़ करियूं ऐं हर मसइले खे मुड़ुस थी मुंहुं ॾियूं। साथियो, ही किसो, ही कहाणी, ही हिकिड़ी सबक़ आमोज़ कहाणी तव्हांखे कीअं लॻी, तव्हां पंहिंजी राय जो इज़हार कमेंट में ज़रूरु कजो। ऐं छा तव्हां हिन क़िस्म जा वीडियोज़ पसंदि कंदा आहियो? जेकॾहिं हा त कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो।